मोहतरम व मुकर्रम मुझा बुजुर्गों भाई अल्लाह ताला जो फजल थियो जो अल्लाह साईं तव्हां असांखे हिन पिंडाल में जमो फरमाए कुरान अज़ीम जी ज़ियारत भी नसीब फरमाई ऐं कुरान अज़ीम जे ॿुधण ॿुधाइण जो भी मौक़ो नसीब फरमायो दुआ आहे अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए असांजे भाइरनि जी महिनत जलसे वारनि जी जफ़ाकशी मावरीन जो ताउन अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं हिन जलसे के प्रोग्राम खे अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जे लाइ हिन ॻोठ वारनि जे लाइ बाइस मग़फ़िरत ऐं बाइस निजात जो ज़रियो बणायो मुझा अज़ीज़ो ऐं मुझा दोस्तो मुझा भाइयो दुनिया में जो भी कारीगर जहाँ भी शइ ठाहींदो आहे त को मक़सद रखी को मतलब रखी हाउ के न अहिड़ो कारीगर तव्हांजी नज़र में आहे जेको बिना मक़सद ऐं बिना मतलब जे वेठो महिनत करे वेठो का शइ तयारु करे आए हर कारीगर जहाँ भी शइ ठाहींदो आहे उनमें मक़सद ऐं मतलब ज़रूर हूंदो आहे टेबल वारे टेबल ठाही कारीगर त इहो मक़सद रखी त हिन ते माण्हू कुरान शरीफ़ रखंदा हिन ते माण्हू सामान रखंदा चांहि रखंदा मानी रखंदा लाउड स्पीकर वारे लाउड स्पीकर तैयार कियो मक़सद रखी त लाउड स्पीकर जे ज़रिए परे परे ताईं आवाज़ पहुचे बल्ब वारे बल्ब ठाहियो मक़सद रखी त इहो बल्ब रोशनी करे त जेतिरा भी दुनिया में कारीगर आहिनि हर कारीगर जेका भी शइ ठाहींदो आहे त हुनमें मक़सद ऐं मतलब ज़रूर हूंदो आहे त मुंहिंजा अज़ीज़ ऐं मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाई अल्लाह साईं जो असां तव्हांखे ठाहियो त बिना मक़सद ऐं मतलब अॼु असांजा दोस्त असांजा भाइर टीवियुनि में वीसीआरनि में रांदनि में रूंदनि में पंहिंजी ज़िंदगी तबाह बाका इहो ज़हन में ख़्याल रखी वेठा आहिनि त असां टाइम पास करण लाइ पैदा कया विया मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो असां टाइम पास करण लाइ पैदा न कया विया आहियूं अल्लाह असांखे पैदा फरमायो आहे मक़सद सां वॾे मतलब अजाया पैदा न कया विया आहियूं हरू भरू पैदा न कया विया आहियूं कुरान अज़ीम में अल्लाह साईं फरमायो फरमाए वमा खलक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून
ईमानी जज्बे साचो सुभान अल्लाह से फरमाया वलम यरल इंसान मा खलकनाहु मिन नुतफा फइज़ा हुवा खसीमुम मुबीन। हेॾो सफ़र मां कयो आहे शिकार वठी भॼ भॼा ऐं थका वरी तव्हां ईअं पिया हुजो न कराची खां टेलो हलाए थो ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह से फरमायो तव्हांखे फज़ूल पैदा न कयो आहे तव्हांखे मां हर घरो पैदा न कयो आहे किन्ने पानी जे कतरे के मिटाए सजाए तव्हांखे हरू भरू इंसान बणायो आहे। अल्लाह साईं फरमायो वॾो मक़सद आहे वॾो मतलब आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मां पैदा कयो आहे पंहिंजे लाइ छाजे लाइ केरु थो चवे टीवियुनि जे लाइ तव्हांखे पैदा न कयो वीसीआर जे लाइ तव्हांखे पैदा न कयो रांदि रूंद जे लाइ तव्हांखे पैदा न कयो आहे। अल्लाह से फरमायो तव्हांखे पैदा कयो आहे मां पंहिंजे लाइ साईं तूं पंहिंजे लाइ जो पैदा कयो त असां छा कयूं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू रकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून। मां तव्हांखे पंहिंजनि सजदनि जे लाइ पंहिंजनि रुकनि जे लाइ पंहिंजी इबादत लाइ तव्हांखे पैदा कयो सॼी दुनिया पैदा कयो तव्हांजे लाइ वरी तव्हांखे पैदा कयो मां पंहिंजे लाइ चंड तव्हांजे लाइ पैदा कयो तव्हांजे लाइ पैदा कयो अदा चंड कंहिंजी नौकरीअ में आहे असांजी नौकरीअ में आहे चंड जो तारीख़ केरु ॻणींदो आहे असां सिज जी रोशनी में केरु फ़ाइदो वठंदो आहे फरमायो جعل الشمس ضياء والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب चंड तव्हांजे लाइ पैदा कयो गधा घोड़ा तव्हांजे लाइ पैदा कया वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबुहा वयखलुकु मा ला
कदे ताजे लाइ पैदा कयमि घोड़ा ताजे लाइ पैदा कयमि सॼी दुनिया तव्हांजे लाइ पैदा कयमि सॼी दुनिया तव्हांजी ग़ुलामी में आहे तव्हांखे वरी मां अल्लाह साईं पंहिंजे लाइ पैदा कयो तव्हां शैतान जा यार थियो तव्हां अल्लाह साईं जा नाफ़रमान थियो ताकि मां पानी बंदगी लाइ पैदा कयो जंहिं महिल बि मां अल्लाह साईं जो सॾु ॾियो हैया अलसलाम हैया अलसलाम हैया अलफलाह हैया दुकंदा अचो भॼंदा अचो मां अल्लाह साईं जे सॾ खे लबे कयो फरमाए फसऊ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैय आज़ान ॿुधी पंहिंजा दुकान बंदि कयो कचहरियूं करण वारो आज़ान ॿुधी पंहिंजियूं कचहरियूं बंदि कयो जंहिं साईं तव्हांखे कार में पेजोरण वारो बणायो आहे साईं जो सॾु थियो त पंहिंजनि गाॾियुनि खे बीहारियो फसऊ इला ज़िक्रिल्लाह अल्लाह साईं फरमायो दौड़ंदा अचो डुकंदा अचो अची मां अल्लाह जी नमाज़ पढ़ो त मां दुनिया में बि कामयाब त आख़िरत में बि बेड़ाई पार फरमाया अॼु नमाज़ वणे ई नथी आज़ान मिले थी पर असांजा मुस्लमान ॿाहिरि कन लाचार कयूं हेॾो जो होॾे था वञनि होॾे था वञनि नबी साईं फरमायो जीअं आज़ान ॿुधी ऐं नमाज़ ते न आयो इन जो अल्लाह सां जंग जो त मां नथो जा तुंहिंजे सॾ ते जीअं वणे तीअं कजां ॼण अल्लाह साईं खे चैलेंज ॾिने पोइ नबी साईं फरमायो बेनमाज़ी दुनिया में बि तबाह आहे आख़िरत में बि बर्बाद अदा रहे से कहां पैगाम मोकिले तव्हां कहिड़ी ख़ुशी महसूस कंदो कर न हिक खे ॿुधाईंदो रे साहब ने मूंखे पैगाम मोकिलियो मां वञा थो रेस जे सॾ ते ख़ुशी महसूस कयो था हाकिमुल हाकिमीन पंहिंजे ख़ालिक़ ऐं पंहिंजे मालिक साईं जे सॾ ते ख़ुशी महसूस भौतारे जे सॾ खे लपे कयो था अल्लाह साईं जे सॾ खे लपे करण लाइ तयार न अॼु इरादो कयो इंशाअल्लाह पाण पक्का नमाज़ी अल्लाह जाने तो बेनमाज़ी ईमान खां निकितो थो ये कुरान मजीद मुझे हथन में आ बेनमाज़ी मुसलमान को निकतो तो पता कुरान शरीफ दे तागे ये कुरान मजीद मुझे हथन में आ
बेनमाजी दुनिया आखिरत में जलील है, रुसवा है, ख्वाब। नबी से फरमाया बेनमाजी जो असा सा वास्ते नाए न कि मूसा न कि मुझे आल बेतना साहब क़यामत जे ॾियारे बेनमाजी कब्र मुदाद उठदा त माण्हू वारी सूरत ही न मिलदन, गॾ वारी मुंडी, कुत्ते वारी मुंडी, सूअर वारी मुंडी मिलदन। ऐं मुझे आका सही मुझे रब सही फरमायो बेनमाजी के अल्लाह सही क़यामत जे ॾियारे काफ़िरन सां गॾु बीहारे, काफ़िरन सां गॾु उदे कर जन्नत जी पाए। हे वरी जदो नमाज ते नबी जे फरमायो सलात अला दीन सही नमाज मां मोहम्मद करीम जे दीन जो थंबो। वो जो नमाज पढ़े तो यो मां मोहम्मद करीम जे दीन जी थंबे जी आबियारी तो करे, ऐं जो नमाज नथो पढ़े यो मां मोहम्मद करीम जे दीन जे थंबे जो दुश्मन आ। धक हणी ॼण मां मोहम्मद करीम जे दीन जे थंबे के ड्राए फाड़ी करे। पोता नबी साईं जे दीन जा सजन थींदो या दुश्मन? पोइ जो इरादो कयो इंशाअल्लाह पाण में पक्की नमाज पैदा वाइदा करे 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 असांजा आलम सबोरा थकी पिया। तव्हां वाइदो ॿुधी ॿुधी मौलवी थी आया, पर हिन महिल ताईं नमाज में मुसलमाननि में नथी नज़र अचे। आज़ान मिले थी, होटल भरियो पियो आहे, काफ़िर बि वेठा आहिनि, भील ऐं बागड़ी बि वेठा आहिनि, मुसलमान बि वेठा आहिनि, पर न की काफ़िर था उथनि न की मुसलमान था उथनि। ख़बर ई नथी पए त कहिड़ो होटल ते मुसलमान वेठो आहे, कहिड़ा काफ़िर वेठा। मुसलमानों पाण खे काफ़िर जी लिस्ट में बीहारे छॾे। रियूं था कयूं, दाऊं था कयूं, चीखां था कयूं त सुकून न आहे, फरात न आहे, बरकत न आहे। बरकत छा थिए थी? जो बरकत आहे ई नमाज़ में। चओ त सयूं साहबिया नबी साईं जो नबी साईं के फरमाए साईं मां कमाए कमाए थकी पियो आहियां, पर न की मुझे पैसे में बरकत आहे, न की मुझे रिस्क रोज़ी में बरकत आहे। मां ॾाढो परेशान, मांखे को वज़ीफ़ो ॾियो। मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो पुट बरकत जो वॾे मां वॾो वज़ीफ़ो आहे नमाज़। अञा आस्ते जो सुभान अल्लाह जहिड़ो लाउल मुलो थिया तामदा। साहिब फरमायो साईं मां नमाज जो पाबंद आहियां। पाण साईं ने फरमायो रुकी तूं आ तुंहिंजी घरवारी बि चइसि उहा बि नमाज जी आशिक़ आहे। असां 5 गाना त नमाज पढ़ंदा आहियूं, पर तहज्जुद जी नमाज बि असां क़ज़ा न थींदी आहे। पोइ साईं ने फरमायो पुट तुंहिंजो घर किथे आहे? चइसि ओॾे फिराणी गली ऐं गिचे में आहे। साईं ने फरमायो रोट ते तुंहिंजो घर आहे? आओ साईं। साईं ने फरमाया माण्हुनि जी आमद रफ़्त आहे तुंहिंजे घर के? आओ साईं। साईं ने फरमाया तुंहिंजे घर जे दरवाज़े ते पर्दो लॻल आहे? साईं ने फरमाया भॼ वञी दरवाज़े ते पर्दो लॻाए, पोइ ॾिस त कीअं थी तुंहिंजे घर में बरकत नाज़िल थिए, कीअं थी तुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ में पैसे पाईअ में बरकत अचे। हिन साहबी वीचारे चूं चढ़ा कई न, अगर मगर कई न, भॼंदो ऐं डुकंदो वियो, घर मां चादर खणी ॿाहिरि दरवाज़े खे लॻाए छॾी। ओ बेबरकत आहे वञो रड़ियूं करण वारो, अॼु मां नबी साईं जे तरफ़ां तव्हांखे बरकत जो वज़ीफ़ो थो ॾिनो वञा। कन खोले सम्झण जी कोशिशि कयो। इंशाअल्लाह जॾहिं तव्हां इन हदीस शरीफ़ खे सम्झो त इंशाअल्लाह तव्हांजे घर में एॾी बरकत थी पवंदी, एॾी रहमत थी पवंदी जो तव्हां पाण ई हैरान थींदा। साहबी देर न कई, दरवाज़े ते पर्दो लॻाए। 2-3 ॾींहं नबी साईं जी कचहरीअ में न आयो। तक़रीबन 2 हफ़्ता गुज़री विया। 2 हफ़्तनि खां बाद में नबी साईं वटि आयो। साईं ने फरमायो पुट ॾे हाल वाल तूं पियो दां करे न बेबरकत आहे पियो। आओ साईं मां पियो कयां। साईं ने फरमायो पुट हाणे हवाल ॾे।
छाछो जैसे एडी रब जी रहमत थी पई आ, एडी बरकत थी पई आ जो न की पैसे मोदी बरकत वने, न की खाधे पीते मोदी बरकत वने। साईं मां हैरान थियो त एडी बरकत साईं पर्दे लगाण सां। साईं मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई, पर्दे में कहिड़ी माम हुई जो पर्दो लगाईंदो बरकत थींदी हुई, या पहिरियों बरकत हुई न? बुध जो नबी साईं जा लफ्ज़ मुबारक ऐं जुमला मुबारक मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो, पुत्र असुल ॻाल्हि इहा आ तो तू नमाज पढ़े पियो, तुझी घरवारी नमाज पढ़े पई, अल्लाह जी रहमत ऐं बरकत तव्हांजे मथां नाज़िल थिए पई। पोइ जॾहिं को बेनमाज़ी तव्हांजे घर अॻियां हीअं गुज़र पियो करे वञे, पुट जेको सॼे पाछो थींदो आहे इहो ॾिठो थी नी? हा साईं उससे पाछो थींदो आहे। मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रब साईं फरमायो बेनमाज़ी जो उस वारो पाछो तव्हांजे घर जे दर अंदरि पवंदो वञे पियो त अल्लाह साईं एॾो बेनमाज़ी को नाराज़ आहे जो जंहिं जाइ ते बेनमाज़ी जो उस वारो पाछो ई पवंदो आहे उन जाइ ते अल्लाह साईं रहमत बि खसे छॾींदो आहे, बरकत बि खसे छॾींदो आहे। पुट तव्हां नमाज़ पढ़ो पिया, रहमत जो नुज़ूल थिए पियो, बरकत जो नुज़ूल थिए पियो। ऐं जॾहिं को बेनमाज़ी तव्हांजे घर खां गुज़र पियो करे वञे, उनजो उस वारो पाछो रुॻी तव्हांजे घर अंदरि पवे पियो त अल्लाह साईं तव्हांजे घर में रहमत बि मोटाए पियो छॾे त बरकत बि मोटाए पियो। हाणे पुट तो पर्दो लगायो आहे, हाणे बेनमाज़ी तुंहिंजे घर अॻियां गुज़र करे था वञनि, उस वारो पाछो तुंहिंजे घर अंदरि पवे ई नथो, पर्दो ढाल करे बीह पियो। तो मुझे अज़ीज़ो मां तव्हां सवाल थो कयां, जंहिं साहिबे जे घर में ॾींहुं राति नमाज़ हले उन घर में रुॻी को बेनमाज़ी जो उस जो पाछो थो पवे त अल्लाह जी रहमत ऐं बरकत मोटाए थो छॾे। पोइ तव्हां असांजे घर में ख़ुदि बेनमाज़ी वेठा हुजनि, बरकत ऐं रहमत ईंदी? ॻाल्हायो नथा। अॼु वाइदो मुंहिंजो ॾाढो ॾुखियो आहे, नमाज वारो मौज़ू कंहिंखे वणे ई नथो। अल्लाह जाने तो बेनमाज़ी तबाह दुनिया। नबी साईं फरमायो हिक बेनमाज़ी जी नौसत 40 घरनि ते थी वञे। घणनि घरनि ते? हिक बेनमाज़ी जी नौसत। मुझे आका साईं मुझे रब साईं एडी बेनमाज़ी को नफ़रत ज़ाहिर फरमाई जो साईं फरमायो मुझी दिल थी जवे तमाम मस्जिद नबी में हज़रत बिलाल को आज़ान ॾियारे अबू बकर सिद्दीक़ के मुसल्ले ते बीहारे जमात शुरू कराइण फरमाया। ऐं मां पाण मदीने शरीफ़ जी गलने घिटिन जा चक्कर लगाया त ॾिसां त कहिड़ा आज़ान ॿुधी नमाज़ ते न आया आहिनि। माण्हुनि खे घरनि समेत गाहिनि सां साड़ाए कोला कराए छॾिया, पर मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रब साईं फरमायो मूंखे ॿिनि शयुनि जो ख़्यालु थो ॾे, हिकु नंढनि ॿारनि जो ॿियो औरतुनि जो। मतिलबु बेनमाज़नि खे हिकिड़ो मिंट बि दुनिया जे जहान में ज़िंदा रहण छॾिया। साईं जन फरमायो मां बिलाल को आज़ान ॾियारियां, हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मुसल्ले ते बीहारे नमाज़ शुरू कराया ऐं पाण मां मदीने शरीफ़ जी गलनि ऐं घिटिन जा चक्कर लगाया त ॾिसां त कहिड़ा आज़ान ॿुधी नमाज़ ते न आया आहिनि। उन्हनि जे घरनि खे बाहियूं नज़र आया त घरनि समेत इहे सड़ी कोयला पिया। पर नबी साईं फरमायो ॿिनि शयुनि जो ख़्यालु थो थिए, हिकु औरतुनि जो ॿियो नंढनि ॿारनि जो। एॾी नबी साईं नफ़रत कई आहे बेनमाज़। हे नबी साईं जो आशिक़ सॾाइण वारो, पतंग सॾाइण वारो, परवानो सॾाइण वारो,
सफ़ा नमाज़ जे वेझो नथो अचे चओ जंहिंमें नमाज़ आहे उहो नबी साईं जो आशिक़ नथो थी सघे चओ त सही चओ जंहिंमें नमाज़ आहे उहो आल बेत जो परवानो नथो थी सघे चओ साहबनि जो पतंग नथो थी सघे मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे पाण संभालियो नमाज़ खां सवाइ चाढ़ो ई न 700 कुरान शरीफ जूं आयतूं नमाज़ जे बारे में छा जे बारे में आलम सगोर लिखियो आहे त जेको नमाज़ नथो पढ़े उहो ॼण 700 कुरान शरीफ जी आयतुनि खे पुठी ॾेई रहियो पोइ मां तव्हांखां पुछां थो कयां जेकॾहिं को माण्हू कुरान शरीफ जे हिकु हर्फ खे बि पुठी ॾे त इहो दुनिया आख़िरत में कामयाब थी सघे थो इरादो कोई इंशाअल्लाह पंहिंजनि घरनि में नमाज़ पैदा कंदा जो पाण बि नमाज़ी थींदा कुरान में अल्लाह साईं फरमाया अल्लज़ीना युमिनूना बिल गैब व युक़ीमूना अस्सलाह ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون वही भी जाते अल्लाह से फरमाया कि मुस्सलात तरफ़ै अन्नहार वज़लफ़न मिनल लैल वही जात अल्लाह फरमायो अक़िमिस्सलात लिदुलूकि शम्स इला ग़सक़िल लैल व क़ुरानल फ़ज्र कुरान फजर कान मशहूदा वही अल्लाह से फरमाया कि मुस्सलात वातसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर 700 कुरान में जो आयत जिनमें अल्लाह से नमाज जो ताकीद जो और मुजाजी लोग याद भाईरो मेहरबानी करे पान में नमाज पैदा करो बेनमाजी दुनिया में भी रुसवाए खारे परेशान आखिरत में भी बदसूरत बनो काफर सागर बिठो अल्लाह से ऐलान फरमाइंदो खुजू फगुल्लू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फी सिलसिलतिन ज़रअहा सबऊन ज़राअन फस्लुकू अल्लाह से फरमाइंदो और मलाइका बेनमाज की जिनमें जन्म जी बाय जागत गीले गीले जन्म जी बाय में के उछलायो ओ मुझे आका साईं मुझे रबर साईं फरमायो तो जने बेनमाज के गीचे में गत जी जन्म जी बाय जा मलाइका गीले गीले जन्म जी बाय में उछलाइंदा जने बेनमाजी जगमनी बाय में जी किरदार ऐ सरदार ने होंदा वही तीखा करे अल्लाह से के फरमाइंदा ओ
अल्लाह से रहमत जी नजर फरमाए, करम जी नजर फरमाए। ये तो दादी खतरनाक का जन्म जी पाए जो सांगे सारे सारे सजाए होते हैं, जो मुझे आकाश साईं मुझे रबर साईं फरमायो। एक एक बेन मारिए जन्म के जन्म जी पाए सारे सारे जो सजाएंगी जो बेकवारी जावनी एडी दवे करिए कुशादी तेरी एतरी दवे कवारी उनकी जाए सजीदी जो नबी सल्लल्लाहु अलैहि फरमाए क्षेत्र मक्के मदीने जे विच जो मुफासिल है यानी 400 किलोमीटर मुझे आकाश साईं मुझे रब साईं फरमायो रणियों दावें तीखा करे बेगमारी अल्लाह साईं फरमाइंदा अल्लाह साईं थोड़ी रहमत जी नजर फरमाए थोड़ो बार जन्म जी बाय को कद असांखे जन्म जी बाय सारे सारे सजाए दुआ अल्लाह साईं थोड़ो असांखे प्यार कर दसा साथ पड़े वठूं जवाब में अल्लाह साईं फरमाइनो वमा बिखारिजीन मिनल्लाह वला तुकल्लिमून कहानी दुनिया जे जान में माला सही आजान के बुरी अणबुधो के माला सही जे सरगे बुधी अणबुधो के वकन अल्लाह तार के अजय माला सही ताज सरगे बुधी अणबुधो तो क्या कालक सोफिया वला तुकल्लिमून नकी माता जे सदन के बुदला चारा नकी माकरो लवली तास अकला ला चारा रेओ कदा बेन मारी जन्म जी बाग की खा रेओ कर अल्लाह लेंगे फरमाइदा अल्लाह भला जे जन्म जी बाग कदे भी न थो तब मेहरबानी करे भला असांखे कुछ खाराए तो असांखे तो ॾाढी भुख लगी है जन्म जी बाग साड़े साड़े असांजो पेट खाली करे छॾियो आहे असांजो पुत कमज़ोर करे छॾियो आहे अल्लाह ने असांजो पेट जी पुठीअ लालो आहे मेहरबानी करे कुछ खाराए अल्लाह ने मलाइकनि खे फरमाईंदो लआकिलून मिन शजरिन मिन ज़क़ूम ओ मलाइको मानन बिन मारने लाइ कंदन वारे वण तुअर वारे वण जो इंतजाम कयो आहे इन तुअर वारे वण जी टांगणो गतरा कढे हिननि बिन मारने खे ॾियो त खाइनि त ख़बर पवे मुंहिंजे आका साईं मुझे रब साईं फरमायो जने रहमत जा मराए कथुर वारे वने तामो गतरा कढे हिनन बेन माल जे सामो पेश कना नबी साईं फरमायो ये बेन माली ये गतरा के खणी हेरा ने परेशान थी अल्लाह साईं फरमाइंदा ओ अल्लाह साईं सजो गतरो कढन में भरियो पियो आहे इहो जबार को यो किया खाएबो यो किया साजी भूख मिटाइंदो अल्लाह जवाब में फरमाइंदो लई सलामो ताम इल्ला मिन ज़री अल्लाह से फरमाइंदो ताज ला जो खादो ही ना है खाओ तो यो ही नबी ने फरमायो है न्यारो ये तके तके
आखिर पांजी भूख बर्दाश्त न करे सघंदा वात में न तुअर वारे टुकड़े खे विझंदा चबाण जी कोशिश कंदा वात में लॻंदमि नबी साईं फरमायो पिछाड़ी ज़ोरी गीत जी त जीअं भूख मिटंदी मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रब साईं जीअं ई गीत निकिरा वेंदा इहो तुअर वारो टुकड़ो हिननि जी गीचीअ में फासी पवंदो वॾी महिनत कंदा त इहो टुकड़ो हेठि लहे पर हेठि न लहंदो पिछाड़ीअ नबी